सियाणनि लाइ हीअ दुनिया जन्नत जो सिर्फ़ हिकु ख़्याली तसवुरु आहे। हिन दुनिया जो वजूद सिर्फ़ उन ॻाल्हि जी ज़मानत लाइ आहे त हिकु ॿी दुनिया जो बि वजूद आहे जेका बेऐब ऐं मुकमिल आहे। ख़ुदा हीअ दुनिया उन करे पैदा कई त जीअं उन जे पुरअसरार शयुनि मां इंसान संदसि रूहानी तालीमात ऐं संदसि दानाई जे अजाइबनि खे समझी सघे। हक़ीक़त में ज़मीन ते मौजूद हर शइ दुनिया खे समझण में मदद करे थी। पंहिंजे ज़मीर जी ॿुधो उहो सभु कुझु ॼाणे थो, छाकाणि त उहो दुनिया जे रूह मां ई तख़लीक़ कयो वियो आहे ऐं खेसि हिकु ॾींहुं ओॾां वापसि बि वञिणो आहे। दिलि चयो, आउं हिकु इंसान जी दिलि आहियां ऐं इंसान जूं दिलियूं ईअं ई थींदियूं आहिनि। इंसान पंहिंजे सभ खां अहम ख़्वाबनि जी साबिया खे माण्हुनि खां कीबाईंदा आहिनि, छाकाणि त हू सम्झंदा आहिनि त हू उन जा अहल न आहिनि या वरी हू उन खे हासिल ई न करे सघंदा आहिनि। दिलि जी ॻाल्हि ॿुधणु छो ज़रूरी आहे? छाकाणि त जिते तव्हांजी दिलि चवंदी खज़ानो बि उते ई मिलंदो। कंहिं बि दिलि अॼु ताईं पंहिंजे ख़्वाबनि जी साबिया जी खोजना जे पोयां का तकलीफ़ न ॾिठी आहे, छो जो उन खोजना जो हिकु लम्हो ख़ुदा ऐं उन जी अब्दियत सां मुलाक़ात आहे। कंहिं बि खोजना जो हिकु लम्हो ख़ुदा सां मुलाक़ात आहे। ज़मीन ते मौजूद हर शख़्स लाइ को न को खज़ानो मौजूदु आहे। असीं इंसाननि जूं दिलियूं अहिड़नि खज़ाननि बाबति कुझु न पुछंदियूं आहियूं, छाकाणि त केर बि उन्हनि जी खोजना करण लाइ तयारु न आहे। असीं अहिड़ियूं ॻाल्हियूं सिर्फ़ु ॿारनि सां कंदा आहियूं। कंहिं बि ख़्वाब जी साबिया ताईं पहुचण खां अॻु दुनिया जो रूह उन विच में ईंदड़ हर शइ जेका असां सिखी या हासिल कई उन खे आज़माईंदो आहे। उन जो इहो मक़सदु हरगिज़ न आहे त दुनिया जो रूह को ग़लति आहे। उहो सिर्फ़ु उन करे जो असीं पंहिंजे ख़्वाबनि जी साबिया ताईं पहुचण में जेकी कुझु पिरायो उन ते उबूर हासिल करे सघूं। हर खोजना सेखड़ाट जे भाग सां शुरू थिए थी ऐं सोभारे जी सख़्त आज़माइश सां ख़तम थिए थी। जेके माण्हू पंहिंजी तक़दीर जी खोजना कनि था, दिलियूं हमेशा उन्हनि जी मदद कनि थियूं।